अस्सलामुअलैकुम या अली मदद। मां आहियां महर फ़क़ीर। अॼु आचर 3/6/2024 जो ॾिहाड़ो आहे। मां हिन वक़्तु बलूचिस्तान जे लसबिले ज़िले जे गॾाणी पिकनिक पॉइंट ते पहुतो आहियां। हीअ ॾिसो साम्हूं माण्हू सिरो तफ़री करनि पिया समुंड में। समुंड जूं छोलियुनि जो आवाज़ बि अव्हांखे ईंदा हूंदा। परे परे ताईं समुंड जो नज़ारो आहे। दिलि चयो त यादगार वीडियो भरे छॾिया। हूअं त हिते काफ़ी दफ़ा आयो आहियां, पर दिलि चवंदी आहे त हर भेरे अचां ऐं हर भेरे को न को वीडियो भरियां। पापा मैसेज पढ़। पिकनिक जे हिसाब सां घुमण में हिते ॾाढो बहितरीनु नज़ारो आहे, बहितरीनु एरिया आहे। माण्हू आराम सां फैमिली सां घुमी ऐं इंजॉय करे सघे थो। ॾिसो ही समुंड जूं छोलियूं आहिनि। आवाज़ु ईंदो हूंदो अव्हांखे। मथे पाणी पथरनि सां टकराइजे थो, जंहिंमां जा आवाज़ पैदा थिए थो। ही साम्हूं टकरियूं आहिनि। ही माण्हू अचनि पिया। ओ ही चौधारी ही उठण वारो आहे, जिते ॿार ॾिसो कीअं पिया घुमनि। ही ॿार समुंड में वेठा आहिनि। इन्हनि में ही हिकिड़ी मुंहिंजी घरवारी बि आहे। छो त मां जॾहिं बि ईंदो आहियां त घरवारी सां गॾु ईंदो आहियां। सो मोकिलाणी न आहे। अस्सलामुअलैकुम या अली मदद। महर फ़क़ीर, गॾाणी पिकनिक पॉइंट। ख़ुदा हाफ़िज़।